बेरोज़गार थी विया आहिनि माण्हू वीचारा रोअनि था पिया माण्हुनि जूं निंड्रूं फेटियूं वियूं आहिनि जेको आहे सो 140 रुपया पेट्रोल थी वियो आहे 100 जेको आहे 350 रुपया गिहु थी वियो आहे छा कनि माण्हू हाणे काॾे वञनि जेको आहे सो खंडु महांगी गिहु महांगो तेल महांगो छा माण्हू कंदा हिन हुकूमत मां माण्हू तमामु बेज़ार थी विया आहिनि जेको आहे सो को काथे ब्रेक कोन्हे के राति जो चढ़णो आहे चवंदा राति जो चाढ़ियूं था इहो बि कोन था ॿुधाइनि वरी ॾींहं जो साईं 9 बजे चाढ़े था छॾनि भाई हिकिड़ी जाइ ते बीहारियो भेण कयो 2 महीना 3 महीना हिकिड़ी जाइ ते बीहारियो इस्पतालनि जो हाल तव्हां ॾिसो था इस्पतालनि में का दवा कान्हे का को चङो डॉक्टर कोन्हे को रोड असांजी हालत इहा आहे त का माई डिलीवरी आहे त उनजी रस्ते में थी वञे पई इहा हालत आहे असांजे रोड सां उन खां पोइ कंहिं बि वञो ऑफिसरनि में हक़ु कोन्हे को काथे कोर्ट में उते हक़ु कोन थो मिले पियो जे वॾा वापारी ने मिलेंदी उतां रुपए जी ॿुधनि था त चढ़ी वियो आहे राति में चवंदा बाबा ते चढ़ी वियो हिते वरी 10 वारी शइ 50 रुपया कयूं था केरु कंहिंखां पुछा करण वारो ई कोन्हे को न कंहिं ऑफिसर खां पुछा आहे न कंहिं ॿिए खां पुछा आहे मुल्क खे तबाह करे छॾियो त छा बचायो अथनि एतिरो आवाम रोए थो पियो वीचारो जो उन्हनि खे पटाटा नथा अॻे पटाटा खाईंदा आहिनि उहे बि छॾे विया आहिनि रुखी मानी खायूं वीचारा सुता पिया आहिनि हक़ु त असां वटि आहे ई कोन महिरबानी।